अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॾींदा आहियूं तकरार ड्रामे जी ज़बरदस्त अपडेट। छा नेक्स्ट एपिसोड में सिजावल ख़ान खे शेर अली मारे छॾींदो ऐं वरी थाणे में वापसि अची वेंदो, या असद सूबेदार सिजावल खे अॻे आगाह करे छॾियो आहे ऐं हू पंहिंजी तयारी में आहे। छा नेक्स्ट एपिसोड में दरिया ख़ान जी हाणे जेका कंप्लेंट आहे, असद सूबेदार छा भावल जे घर जे मथां छापो हणी करे उनजी सौट खे वापसि कराईंदो, या मूसा जे चवण ते नवाब खान प्रेशर ॾींदो ऐं भावल सिंधु खे वापसि कंदो, या वरी अगरि हू वापसि न कंदो त मूसा ऐं दरिया ख़ान ऐं नवाब खान गॾिजी करे भावल जे मथां प्रेशर ॾींदा, उनखे मारण जी कोशिशि कंदा। छा थींदो छा न थींदो सभु कुझु ॿुधायूं था इन वीडियो में। दोस्तों, पहिरीं ॻाल्हि त हाणे असद सूबेदार जेको आहे शेर अली खे न छॾियो आर्ज़ी तौरु त बाबा छॾ त इहे मोटी ईंदो, नवाब खान चयो, ऐं शेर अली खे न छॾी। असद खे शक पइजी वियो त हीउ को क़दम खणण वारो आहे, वॾो गुनाह करे वापसि अची वेंदो ऐं मूंखे गवाह बणाईंदो, ऐं इन जे करे असद जेको आहे ॿुधाए छॾियो सिजावल खे त तुंहिंजे लाइ ख़ाली खोटी अथनि, तोखे मारे शेर अली वरी थाणे में अची वेंदो ऐं जेको इल्ज़ाम उनजे मथां न ईंदो। इहा हू चाल खेॾे रहिया आहिनि। हाणे सिजावल सम्झी वियो आहे, सिजावल इहा चाल उन्हनि जी ॻिची में विझी छॾींदो, ऐं ॿी तरफ़ दरिया ख़ान सिजावल सां मिली असद सां मिलियो ऐं असद खे चयईं त मुंहिंजी सौट वापसि कराए ॾे। उन वाइदो कयो त मां सौट तुंहिंजी वापसि कराईंदुसि ऐं छापा बि हणंदुसि। हाणे ॿी तरफ़ नवाब खान मूसा खां वाइदो वठी सॼा भावल सां मिलंदो, उनखे चवंदो छोकिरी छॾ, हू उहे कोन छॾींदो, पोइ भावल ऐं मूसा उन ते प्रेशर ॾींदा।